कंडियारों में जस्कम शहीद बशीर खान पारां जसाफ मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मनान अब्बासी, जासिर शर, मोहसिन गबोल, फराज बिरोही ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ जस्कम कारकुननि पारां रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते हुबदार मीर बहर, इमदाद कुलेरी, वाजिद अब्बासी, मोहसिन सिंधिया रेमेन चवण हुयो त जसाफ जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र समेत 3 क़ौमी कारकुननि पारां केनाल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जंहिं ते सेव यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे VC मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करायो आहे। केनाल ख़िलाफ़ शागिर्दनि पुरअमन एहतजाज कयो पर मथां केस दाख़िल कयो वियो आहे, जेको मज़हब जोॻो अमल आहे। हुननि जो चवणु हो त सिंध जूं ज़मीनूं कारपोरेटिंग फार्मिंग जे नालनि ते सिंधियुनि खां खसियूं पई वञनि। सिंध जी ज़मीननि ते सिंध वासियुनि जो हक़ आहे, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं ॾियणु न ॾींदासीं। हुननि मुतालबो कयो त जसाफ अॻवान समेत गिरफ़्तार थियल शागिर्दनि खे आज़ादु करे ज़मीनुनि तां वालार ख़तमु कई वञे, सूबो यूनिवर्सिटी जे VC खे हटायो वञे ऐं ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।